अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तांडी सिरियाहो न्यू मेराण न्यूज़ रुकयूं था खबरन डाओ। खबर शामिल कई पिया रतो देरो में रिपोर्ट एहसान बोस्तार जी। रतो देरो बरसा गोठ साथी खान बोस्तार में सोलर प्लेट में बा लगन सबब टे बोरियतन जा अजा सड़ी वया। नूरल बोस्तार नादिर बोस्तार समेत 3 घरन के बा लगी वई। घरन में पेल घरेलू सामान अनाज हंद खटू रोक रकम ऐं मोटरसाइकिलन के कागजन समेत हथियारन जा लाइसेंस भी सड़ी वया। मुतासिर पंहिंजन मासूम बचड़न समेत खुलियल आसमान हेठ बेयारो मददगार बैठल आहिन। यूसी चेयरमैन समेत हुकूमती नुमाइंदन मुतासिरन जी का बि सार न लधी आहे। उन हवाले से मुतासिर नूरल ऐं नादिर बोस्तार जो चवण हो त असां सारिन जे लाबारे ते वेल हुयासीं त घर मथां सोलर पैनल प्लेट जी तार के बा लगण बाद बा घरन के वकोड़े वई। ॾिसंदे 3 घर सड़ी वया। उन्हनि घरन में पेल हंध खटूं कपड़ा अनाज रोक रकम सोन घरेलू सामान थाओ ऐं मोटरसाइकिलन के कागजन समेत हथियारन जा लाइसेंस भी सड़ी वया। हिननि हुकूमत ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी मदद कई वञे।